अदा ॾियो ख़बर छा मसलो आहे? साईं ॻोठ रशीद ख़बर जो रिहायशी आहियां। असांजा के उते सरकारी खॾा आहे ॻोठ रशीद ख़बर में, जंहिंमें जेको सो कुझु सैयद सगुराननि जा नाला वठणु पाऊं चाहींदुसि ऐं उन्हनि जेको सो उन सां जेको SHO खेबराणी खलील शाह ऐं SI गुलाम अली उन सां मिली भगत करे हिकिड़ा गवर्नमेंट जी शइ आहे जेका उन्हनि खे माना पंहिंजे माना हुनखे ॾियारे पियो हिकिड़ो ज़ोर ज़बरदस्ती करे जेका गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे। ऐं उन में असांजो ॻोठ इशू इहो आहे त माना हीउ असां जेको जो खॾ जेका आहे सरकारी उहो हुननि खे बि ॾियारणु चाहे। उन में जेको मुलज़िम लटा आहे उन में असांजा जेको सो इहे आहिनि त उहो हुनखे गवर्नमेंट जी शइ खे ही कीअं थो लीलाम करे सघे ऐं कीअं थो हुनखे ॾियो। उन में मिलियल आहे हिकु SHO खेबराणी खलील शाह ऐं SI गुलाम अली ऐं जेके हुनखे ख़परारायो ॾींहं था जंहिंमें हुनखे कब्ज़ो था ॾियनि की गवर्नमेंट जी शइ उन हू कीअं थो ॾियाराए सघे। उन में महमद शाह आहे ऐं मोहसिन शाह आहे ऐं जुनेद शाह आहे, महमद शाह जो पुटु मास्तर मुज़म्मल शाह आहे, मुनवर शाह महमद शाह जो पुटु आहे, अल्ताफ़ शाह आहे ऐं ॿियो उबैद शाह आहे ऐं मोहसिन शाह बाबू मरहूम जो बाबू शाह जो पुटु आहे। इहे जेको सरकारी खॾ ते असांजे कब्ज़ो करणु था चाहिनि ऐं असांजो इशू आहे त माना हिन ते क़ानूनी कार्रवाई करे हिन ऐं जेको सो असां ज़ुल्म आहे ऐं हिननि ते क़ानूनी साईं असांजो नुक़सानु इहो ई थींदो सरकारी शइ हू कीअं थो वठी सघे। हिन जो इशू कोन्हे जेको त असांजो नुक़सानु इहो आहे त ॻोठ वारनि जो जेको सो हुन में सहूलियत आहे पाणी वग़ैरह बरसातुनि जो ॿियो टियों उन खॾ में वेंदो आहे। उहो असांजे ॻोठ रशीद ख़बर आहे उन में वञे थो उन सिलसिले में असांजो इहो हुनखे SHO खेबराणी खलील शाह हुनखे मिली भगत करियो हुनखे विकिरो कराराए हुनखे पंहिंजो ॾियारणु थो चाहे। असांजो इहो ई इन जा आहे त असां सां इंसाफ़ु कयो वञे SHO खेबराणी ऐं SI गुलाम अली ते एक्शन कयो वञे। जेको ॿिया जेके सैयद सगोरनि जा मूं कुझु नाला वरिता आहिनि इहे पोइ न मिली भगत करे असां ज़ुल्म करे रहिया आहिनि। महिरबानी करे असां सां इंसाफ़ु कयो वञे। वधीक जेका ॿियूं असांजो अर्ज़ी आहे त एंटी एनक्रोचमेंट वारा आहिनि उन्हनि खे बि असांजी अपील आहे त जेको सो हिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई जेका सरकारी खॾ ऐं SI कहिड़ा पावरनि जो हिननि खे जेको सो ॾियारणु थो चाहे। एंटी एनक्रोचमेंट आहे गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे ऐं हीअ SI ऐं SHO खेबराणी खलील शाह आहे हिनखे कीअं था ॾियारणु चाहिनि। छा शायदि हिन रिश्वत वरिती आहे या ॿियो को इशू आहे। महिरबानी करे असां सां इंसाफ़ु कयो वञे। AC मटियारी खे अपील था करियूं AC खे अपील था करियूं त ख़ुदारा असां सां इंसाफ़ु कयो वञे। अॻिते जेके भला अफ़सरान आहिनि या जेके बि असां सां हेल्प करण में अफ़सरान आहिनि उन्हनि खे असांजो अर्ज़ु आहे रिक्वेस्ट आहे SSP मटियारीअ खे बि आहे त जेको खलील शाह जेको ख़बर न आहे केतिरो वक़्तु उते रही चुको आहे खेबराणी थाणे तां हुन वञण ते रूह कोन थो चवे। SI माना हिननि जी माना ॿियो को थाणो हिननि खे नज़र नथो अचे इहो खेबराणी थाणो अची वियो आहे छो जो उते जा जेके आस पास जा माण्हू ग़रीब आहिनि यतीम आहिनि उनखे तंग करण जो असांजे आहे। माना कुझु ॾींहं पोइ असांखे तंग कयूं उन मां असांजी जान छुटी वरी हींअर नऊं ड्रामो सरकारी खॾ जेका आहे उन्हनि खे सैयदनि खे ॾियारणु थो चाहे। महमद शाह आहे ऐं मोहसिन शाह वारा मूं नाला वरिता आहिनि जिन जा ऐं महिरबानी करे हिननि ते एक्शन खयो वञे ऐं सरकार जी बहितरी थींदी। ठीकु